पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻूणे अॻवान सेनेटर फैसल वावडा आमरीकी शहरियत बाबति कूड़ो हलफ़नामो जमा कराइण ते सुप्रीम कोर्ट खां गैर मशरूत माफ़ी जो मुतालबो कंदे सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट फैसल वावडा खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में फैसल वावडा जे हलफ़नामे बाबति केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदयाल फैसल वावडा खे मुखातिब थींदे चयो त तव्हां तस्लीम कयो त उन वक़्त जे कानून मूजिबि तव्हां असेंबली मेंबर बणिजण जा अहल न हुयो। 15 जून 2018 ते तव्हां अमरीकी शहरियत रद्द करण जी दरख़्वास्त ॾिनी पर शहरियत छॾी न हुई। ग़लती तस्लीम कयो था त तव्हां मौजूदा असेंबली मुदत शुरू थियण खां नाअहल तस्सवुर कया वेंदा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त फैसल वावडा 3 साल क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो। अदालत जो मक़सदु तव्हां खे घुराए शर्मसार करणु नाहे। तव्हां 3 सालनि ताईं सभिनी खे गुमराह कयो। पहिरियां अदालत जे साम्हूं माफ़ी घुरो। चीफ जस्टिस पाकिस्तान रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं हू अदालत आॾो माफ़ी वठी नेक नियती सां इस्तीफ़ा ॾिए त 5 सालनि लाइ नाअहली थींदी। इस्तीफ़ा न ॾियण जी सूरत में संदसि ख़िलाफ़ कलम 62 तहत कार्रवाई कई वेंदी। फैसल वावडा सेनेट जी सीट तां इस्तीफ़ा ॾींदे अदालत में बयानु ॾिनो त अदालत खां गैर मशरूत माफ़ी घुरां थो। कूड़ो हलफ़नामो ॾियण जो को इरादो न हो। अदालत जो हुकुम मञियो वेंदो। फैसल वावडा जी गैर मशरूत माफ़ी खां पोइ सुप्रीम कोर्ट संदसि माफ़ी क़बूल कंदे ताहयात नाअहली जो हुकुम कलअदम करार ॾेई छॾियो।